मसलो इहो आहे बाबा, मुंहिंजो सहुरो आहे, पहिरीं मां बयानु करे आयुसि। बयानु मूंसां उतां गाॾी टकर करे माना विड़ियो। मूं इतला ॾिनो पुलिस खे, पुलिस इतला करे उते मूंखे हिते फिरियाद लिखायो। फिरियाद गाॾी मुंहिंजी हिन वजह जवाबदार खे झले, जवाबदार झले पोइ पैसा वठी हुनखे छॾे ॾिनो। पोइ हिन वजह मुंहिंजो कागज़ उहा गाॾी आहे, कागज़ हूंदे मुंहिंजी गाॾी चालान करे छॾियऊं। हाणे थाणे ते वञी चयो चालान ते पिया ॾियो, चालान जे वजह धमकियूं ॾियनि पिया घुरियऊं। चयो हाणे कल्ह गाॾी खे जॾहिं कागज़ खणी वियुसि, हुन मूंखे चयो, हुन चयो वॾे मुंशी चयो मूंखे 10,000 ॾे, पोइ ॾींदुमि गाॾी, न त ईअं कोन ॾींदुमि गाॾी, तुंहिंजे ना त चालान करे छॾींदुमि। इहो धमकियूं ॾिनई। वॾेरनि जी उताक आहे, थाणो कोन्हे, वॾेरनि जहिड़े उताक आहे। असांजो जेको इहो मसइलो थियो, इन जहिड़े में असीं वियासीं उते इन जे नूरू सां, इहो असांजो सहुरो हिन खे टक्कर हणी हिन जे मोटरसाइकिल खे किराईं। पोइ असां वियासीं, हुनखे इतला कयोसीं पुलिस खे। पुलिस असां उते जॾहिं सरज़मीन ते वई, मोटरसाइकिल काए आई। हुन खां पोइ असीं फिरियादी हुआसीं, अॻुवाण असीं फिरियादी हुआसीं। अॻियां सामी धुर खां हुनखे ॿधे आया, हुनखे पैसा वठी राति जो हुननि छॾे ॾिनो। हुनजो मोटरसाइकिल बीठो ऐं हुनजे कुझु कोन कयूं। असांजो फिरियादियुनि जो ज़ाती मोटरसाइकिल जेको हो, असां हुन ते चढ़ी विया हुआसीं। अली वॾो मुंशी उन ख़ुदि पाण चांजे हुन चालान असांजी गाॾी करे छॾी आहे। हाणे असांखे कागज़ बि असां वटि हुआ मौजूदु, ऐं अली हुनखे असांखे चयो 10,000 रुपया असांखे ॾियो, ऐं असांजी गाॾी ॾींदसि। ऐं असीं फिरियादी, हाणे असां ग़रीब माण्हू, हिन खे पैसा किथां ॾियूं असीं? असांखे बार बार धमकियूं ॾिए थो, चए थो निकिरो। हींअर असां थाणे ते वियासीं, असांखे धमकियूं ॾेई ठेला ॾेई असांखे ॿाहिरि कढे रवानो करे छॾी। असां सां नाजाइज़ी आहे, असांखे इंसाफ़ करियो जी। दादा असांजो मसइलो आहे, असांजी गाॾी जेको सो हली, असां वियासीं फिरियादी, असां फिरियादी आहियूं। जवाबदारनि खां अली चांजे जेको सो मुंशी वॾे मुंशी पैसा वठी छॾे ॾिनो, ऐं असांजी गाॾी आहे कागज़ पिया आहिनि। असांखे कल्ह चई त बाबा कागज़ खणी अचो, गाॾी ॾियां त असां कागज़ जॾहिं खणी आयासीं, अली चयो त 10,000 रुपया मूंखे ॾियो, गाॾी थो छॾां। अली असांखां 10,000 रुपया वठे पियो। अली पथारीदार आहे पियो। अली असांखां 10,000 रुपया वठे पियो, त अली पथारीदार। असां फिरियादी हुआसीं। असां पहिरें ॾींहुं अली खे असां केस लिखायोसीं, त अली जो कमु दाद करे, दाद जे बजाए हुननि जवाबदारनि खे छॾे, हुननि जो मोटरसाइकिल जेको सो बग़ैर कागज़नि वारो उहो छॾे, असांजी गाॾी चालान करे छॾी। हिते इंसाफ़ घुरण लाइ वञो त हिते इंसाफ़ असांखे मिलण जे बावजूदि असांखे चवे थो हाणे धिका ॾेई थाणे में कढे छॾी। असां चालान घुरियोसीं, भाई असांजी गाॾी तो चालान कई आहे, ठीकु आहे, असांखे जेको सो वापसी ॾियो, NC कटियल आहे, असांखे जेको सो असांखे चालान ॾियो, असीं चालान में प्यारे गाॾी काए अचूं। असांखे हींअर धिका ॾेई ॿाहिरि कढे छॾी। असांखे चई त असां गाॾी कोन ॾींदासीं। असांजो थाणो आहे, आउं थाणे मुंशी आहियां, मतिलबु हिते SO खे कुझु बि कोन थो सम्झे। असांजी गुज़ारिश आहे DSP ऐं ज़िले जे SP खे, असांजी दाद कयो वञे, असां हिते अमल कयो वञे हिन थाणे ते, ऐं हिन थाणे ते जा अली खे रखियो वञे, या पोइ शहर जे माण्हुनि खे रखनि।